ख़बर अवां शेयर कंदालू। अहम ख़बर है सनमा लाखड़ा में कोयले जी खाण अंदर दबजी वियल बिन पौरियतन जा लाश हथाया आहिनि। दबजी वियल बिन पौरियतन खलील रहमान ऐं गुल मोहम्मद पठान जा लाश कढिया विया आहिनि। हिकु पौरियत असमत पठान जो लाश कोयले जी खाण अंदर दबियल आहे। अवां सां ख़बर शेयर पिया कयूं। सनमा लाखड़ा में कोयले जी खाण अंदर दबजी वियल बिन पौरियतन जा लाश कढिया विया आहिनि। आगा कंदालू ब्रेकिंग न्यूज़ है। सनमा लाखड़ा में कोयले जी खाण अंदर दबजी वियल बिन पौरियतन जा लाश हथाया आहिनि। दबजी वियल बिन पौरियतन खलील रहमान दायूदाणो ऐं गुल मोहम्मद पठान जा लाश कढिया विया आहिनि। हिकु पौरियत असमत पठान जो लाश कोयले जी खाण अंदर दबियल आहे। ॿाहिरि कढण लाइ इमदादी कार्रवायूं जारी आहिनि। अवां सां ख़बर शेयर पिया कयूं। सनमा लाखड़ा में कोयले जी खाण अंदर दबजी वियल बिन पौरियतन जा लाश कढिया विया आहिनि।